जी चौकीदारी कंदे मां रस्तो तो हटायो वञा जेकॾहिं मूंखे रस्ते तां हटायो वियो त पोइ बशीर खान वांगुरु ख़ालिद महमूद सुमरे वांगुरु ज़ुल्फ़कार अली भुट्टे वांगुरु बेनज़ीर भुट्टे वांगुरु उन्हनि खे हटायो वियो तां 2 ॾींहं रोई करे घर में चुप करे वेही रहियो जेकॾहिं इहो ई किरदारु अदा करणो आहे त पोइ हीअ वाट आहे पर जेकॾहिं हिकु ख़ालिद महमूद खे इन्हनि हटायो आहे लखें ख़ालिद महमूद पैदा थिया आहिनि अॼु मां सां वाइदो कयो जेकॾहिं राशिद महमूद खे रस्ते तां हटाइण जी कोशिशि कई वई या हटायो वियो त तव्हां मां हिकु राशिद महमूद बणिजी करे फौलाद ऐं ड्रामो बणिजी करे मैदान ते निकिरंदो दीन जे दुश्मननि जो बि मुक़ाबिलो कंदो त धरती जे दुश्मननि जो बि दीन जला निकिरंदो आहिस्ते इंशाअल्लाह चओ मता कैंट वेची अंदर आवाज़ हलियो वञे आहिस्ते इंशाअल्लाह चओ मता कैंट वारो आहिस्ते आहिस्ते छा तव्हां दीन जे चौकीदारी जे लाइ तयार आहियो इस्लाम जे चौकीदारी जे लाइ तयार आहियो खत्म नबूवत जी चौकीदारी जे लाइ तयार आहियो मस्जिद ऐं मदरसे ॾाढी ऐं पटके जी चौकीदारी जे लाइ तयार आहियो गरीबन मिस्किनन हारन मजदूरन खे उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ मुंहिंजा बाहुबली थी करे मैदान ते निकिरण जे लाइ तयार आहियो धरतीअ जे दुश्मननि सां वेहण जे लाइ तयार आहियो कहिड़ा कहिड़ा तयार आहिनि उफट मरी वियो हाणे उफट मरी वियो कहिड़ा कहिड़ा धरतीअ जी चौकीदारी कंदा धरतीअ जे दुश्मननि सां कहिड़ा कहिड़ा विढ़ंदा पक्को वाइदो विढ़ंदो आवाज़ नथो अचे विढ़ंदो रिढ़ंदो अॻिते वधंदो इनक़िलाब जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो समाजड़ी सिंध खे वाकुनि जे बातनि मां आज़ाद कराइण जे लाइ मथनि सां कफ़न ॿधी करे